अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां जी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, बदकिस्मती सां पाकिस्तान में जमहूरी अमल तमामु घटि ऐं आमरीत जो दौर वधीक रहियो आहे। आम चूंडुनि खां पोइ पहिरियों भेरो इक़्तिदार जी मुंतक़िली तमामु बहितरीन नमूने थी, हिकु जमहूरी अमल रवां दवां रहियो। पर कुझु अरसे खां मुल्क में जमहूरी अमल खे पटड़ी तां लाहिण जूं न सिर्फ़ कोशिशूं थी रहियूं आहिनि, पर अवाम खे इनक़लाब लाइ तयारु रहण जो पिणु चयो पियो वञे। त ॿिए तरफ़ वरी मुल्क में हिन वक़्तु जंग जी हालत लॻी पई आहे, जिते पाक फ़ौज दहशतगर्दनि सां मुहाॾो अटकायो बीठी आहे, जंहिंमें पाक फ़ौज जा केतिरा ई जवान पिणु शहीद थी चुका आहिनि। सियासी पार्टियुनि खे इन सूरत हाल में पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा करणु घुरिजे? बज़ाहिर त सियासी पार्टियूं मुल्की सलामती जी ॻाल्हि कनि थियूं, पर छा सदन सियासी एक्टिविटीज़ बि इन ॻाल्हि जी तस्दीक कनि थियूं? अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में महिमान आहिनि पीपल्स पार्टी जा अॻवान मुज़फ़र शुजरा साहब, वॾी महिरबानी अवां जी। असांजा ॿिया महिमान आहिनि पाकिस्तान अवामी तहरीक जा अॻवान इलियास मुग़ल साहब, बहुत शुक्रिया आपका इलियास साहब। असांजा टियां महिमान आहिनि मुस्लिम लीग नून जा अॻवान ख़लीक अंसारी साहब, वॾी महिरबानी अवां जो प्रोग्राम आहे। ख़ली साहब, पहिरीं मां तव्हां खां पुछणु चाहींदमि त जेका हिन वक़्तु सियासी सूरत हाल लॻी पई आहे, ताहिरुल क़ादरी जो अचणु ऐं उनखां पोइ इस्लामाबाद ऐं लाहौर वारी सूरत हाल, छा इन मामले जो को पुरअमन नमूने हल न पे कढी सघिबो? बिल्कुलु इन जा काफ़ी सारा हल मौजूदु हुया ऐं पुरअमन हल इन जो इहो ई हुयो त असां ताहिरुल क़ादरी साहब जेको आहे उहो जेको पंहिंजो शौक़ु हुनखे आहे उहो पूरो करे। पर जॾहिं तव्हां एग्रेसिवनेस ॾेखारींदव, जॾहिं तव्हां पथर वरसाईंदव, जॾहिं तव्हां पेट्रोल बम किराईंदव, जॾहिं तव्हां अमन अमान जी सूरत हाल खे हथ में खणण जी कोशिशि कंदव, त पोइ सिर्फ़ु ताहिरुल क़ादरी साहब जा कारकुन हुजनि या कंहिं ॿी पार्टी जा कारकुन हुजनि, रियासत हरकत में ईंदी। ऐं उन में जेको इंसिडेंट लाहौर में थियो, गर्मी जी शिदत तमामु घणी हुई, पुलिस वारा शुरू में तमामु ज़ख़्मी थिया, उनखां पोइ उन्हनि फायरिंग कई। पर जंहिं शख़्सनि बि उते उन्हनि फायरिंग कई आहे या उन सां जेके असांजा माण्हू ते अजल जो शिकार बणिया आहिनि, उन्हनि जे ज़िम्मेदारनि जो तयन करणु तमामु ज़रूरी आहे। अहकामात कंहिं ॾिना इहो बि तमामु ज़रूरी आहे, ऐं कंहिं गोलियूं हलायूं उहो बि ज़रूरी आहे। ऐं जिन बि इन में मुलविस आहिनि उन्हनि खे पाकिस्तान जे आइन जे तहत, पाकिस्तान जे कानून जे तहत, पाकिस्तान पीनल कोड जी दिफ़ाऊं जेके बि क़त्ल जूं दिफ़ाऊं आहिनि उन जे मुताबिक़। पर ख़ाली साहब, बज़ाहिर त ईअं लॻो पियो त पुलिस गर्दी लॻी पई हुई। जेकॾहिं इहा पुलिस गर्दी आहे, ऐं हिन वक़्तु ताईं असां ॾिसंदा आहियूं त ॿियनि सूबनि में ॿिनि क़िस्म जा वाक़िया जेके थिया आहिनि त उहो न रिस्पॉन्सिबिलिटी खणण लाइ तयारु हूंदो आहे। हिते एयरपोर्ट ते हमिलो थिए थो, अॼु ॾींहं ताईं को रिस्पॉन्सिबल माण्हू कोन्हे त बाबा कंहिंजी रिस्पॉन्सिबिलिटी, हिकु ॿिए जे मथां इल्ज़ाम आहे। कराची में रोज़ माण्हू मरनि था, को रिस्पॉन्सिबिलिटी खणण लाइ तयारु न आहे। पर असां वटि इहो मिसाल ॾिनो वियो ऐं सॼी दुनिया ॾिठो त न सिर्फ़ु पार्टी एक्शन वरितो, पार्टी राना सनाउल्लाह खां इस्तीफ़ा वरिती, उते जेको SP हुयो, DSP हुयो, SHO हुयो, पुलिस वारा हुया, उहे मुअत्तलनि ऐं उन्हनि जे मथां ऐं विदिन 24 आवर जुडिशियल काउंसिल जेका आहे उहा तश्कील ॾिनी थी जुडिशियल कमेटी, ऐं उहा उनजी इंक्वायरी कंदी। मक़सदु जेको हिन जे पोयां हिननि जो आहे, जा ताहिरुल क़ादरी साहब या तव्हां हुकूमत जी जमहूरियत जी ॻाल्हि कई, त जमहूरियतूं एतिरो जल्दी डीरेल न थींदियूं आहिनि। हिननि ऐं ख़ासि तौर ते हीअ जमहूरियत जेका हिन वक़्तु वजूद में आई आहे, ख़ासि तौर ते 2008 जी इलेक्शन खां पोइ जंहिं जमहूरियत जनम वरितो आहे, उन जमहूरियत जी बुनियादुनि में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो खून शामिल आहे। उन जमहूरियत जी बुनियादुनि में मोहतरम मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहब जी 9-10 साल जलावतनी शामिल आहे। इन जेका जमहूरियत आहे उन में हज़ारे असां पीपल्स पार्टी, मुस्लिम लीगूं ऐं ARD जूं 18 जमातूं जेके आहिनि जिन जिदोजहद कई, ही नवां इनकलाबी जेके बगल में जेको आहे खणी अची जेको आहे शुरू थी विया आहिनि, ही इनकलाब उन वक़्तु किथे हुया जॾहिं असां परवेज़ मुशर्रफ जी आमरीत जे ख़िलाफ़ु विढ़ूं पिया ARD जी प्लेटफॉर्म ते, ऐं जेलनि में हुयासीं। ही त इक़्तिदार में हुया, उन सां गॾु उनजी इलेक्शन बि विढ़िया, वरी पोइ इस्तीफ़ाऊं ॾेई जॾहिं इक़्तिदार न मिलियो, न वज़ीर आज़म न थी सघिया, हलिया विया। सॼो जेको सबबु आहे हिकिड़ी पॉइंट एजेंडा आहे, ही गैर आइनी गैर क़ानूनी तरीक़े सां इक़्तिदार ते क़ाबिज़ थियण जी कोशिशि आहे, ॿियो कुझु बि न आहे। तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ो हाजो इनकलाब, जॾहिं हिन वक़्तु मुल्क में बिजलीअ जा वॾा वॾा मनसूबा लॻी रहिया आहिनि, जॾहिं डॉलर जी क़ीमत घटि थियणु लॻी आहे, जॾहिं सोन जी क़ीमत घटि थियणु लॻी आहे, जॾहिं इकोनॉमी मुल्क जी बूस्टअप थी थिए, जॾहिं ॿियारे मुल्क जा इन्वेस्टर तव्हां चओ था त ज़िम्मेदारनि जो तयन थियो आहे या ज़िम्मेदारी क़बूल कई वई आहे, एक्शन थियो, पर उन एक्शन मां जेके आहिनि पाकिस्तान अवामी तहरीक जा कारकुन या उनजो सरबराह मुतमईन नज़र नथो हुजे। एक्शन इन करे थियो आहे, इहो बि चयो पियो वञे त पंजाब जे वॾे वज़ीर पाण खे बचाइण जे लाइ इन तरह जी जेको आहे एक्शन कयो। पंजाब जे वॾे वज़ीर त इहो चयो आहे त तव्हां इन इंक्वायरी में जेकॾहिं मुंहिंजो नालो बि ईंदो त इस्तीफ़ा ॾींदुसि ऐं मूंसां बि कानून जे मुताबिक़ सलूक कयो वञे। मुतमिन छो न आहिनि? मुतमिन असां खणी कुझु बि करे छॾियूं, हे मुतमिन इन करे न थींदा। हिन जा डिमांड्स तव्हां ॾिसो न, फ़ौज मूंसां ॻाल्हाइणु अचे, चीफ पंहिंजो कोर कमांडर अचे, हिननि जो सॼो जेको सिस्टम आहे ही चाहिनि था त हे फ़ौज या ॿियनि इदारनि जे कुल्हनि ते जॾहिं इक़्तिदार ते क़ाबिज़ थियनि, उहो दौर ई हलियो वियो।
अलाए कहिड़े अमकनि जी जन्नत में रहनि था त बाबा उहो दौरु हलियो वियो उन दौरु हाणे को बि ताला आज़मा नथो अची सघे पाकिस्तान में हाणे पाकिस्तान जूं अदालतूं आज़ाद आहिनि हाणे पाकिस्तान जो मीडिया वाइब्रेंट आहे हिननि सभिनी हे उन पुराणे 80s ऐं 90s जी सियासत पिया कनि उन सां को मसइलो न ख़ालिद साहब इन ते वरी ॻाल्हायूं था त आख़िर इस्लामाबाद में जहाज़ खे लहण छो न ॾिनो वियो, उन जो रुख लाहौर जी तरफ़ छो मोड़ियो वियो, हुकूमत खे इन मां कहिड़ो ख़तरो, एतिरनि सख़्त इंतज़ामनि जे बावजूद भी। इलियास साहब मैं आपका ज़रूर मौक़िफ़ मालूम करना चाहूँगी। जो खलीक साहब ने कहा कि जो भी इक़दाम था वो गैर जमहूरी था, गैर आइनी था, गैर कानूनी था। देखिए सबसे पहली बात तो ये कि जो सानिया लाहौर हुआ उसकी जितनी मजम्मत की जाए कम है। राना सनाउल्लाह से इस्तीफ़ा लेकर वज़ीर-ए-आज़म नवाज शरीफ को बचाया जा रहा है, शहबाज शरीफ को बचाया जा रहा है। राना सनाउल्लाह या पुलिस अपने हुक्म पर ये कुछ नहीं कर सकती। इसके मास्टरमाइंड जो हैं वो नवाज शरीफ हैं और शहबाज शरीफ हैं जिनके हुक्म पर ये सारा काम हुआ है। और इस गेम को छुपाने के लिए राना सनाउल्लाह को एक बकरा बनाया जा रहा है कुर्बानी का। और राना सनाउल्लाह का इस्तीफ़ा का मतलब ये है कि राना सनाउल्लाह फिर मुलव्वस था ना इस काम में कि उससे इस्तीफ़ा लिया गया है, एक बात। दूसरी बात ये है कि आप ये कह रहे हैं कि जमहूरियत डिरेल हो रही है, फ़लाँ डिरेल हो रहा है। अभी तक जमहूरियत किस चीज़ का नाम है? इन लोगों ने बल्दियाती इलेक्शन करवाए जो जमहूरियत का एक हिस्सा है। आप बताएं जमहूरियत इसका नाम है कि आप रात को 3000 पुलिस एहलकार ले जाएगा, बिल्डोज गाड़ियाँ लेकर, बख्तरबंद गाड़ियाँ लेकर, असला लेकर रात को बैरियर हटाने के लिए रात के पहर में आप किसी जगह पर हमला कर रहे हैं और इतने लोगों को शहीद कर रहे हैं, इतने लोगों को ज़ख्मी कर रहे हैं। ये कौन सी जंग हो रही थी यहाँ या बैरियर हटाए जा रहे थे? क्या लाहौर के अंदर सिर्फ ताहिरुल कादरी के गेट पर बैरियर लगे हुए हैं और किसी के घर पे बैरियर नहीं है? तो इस वक्त में ताहिरुल कादरी घर से बैरियर हटाने की क्या ज़रूरत पड़ी थी? अगर अदालत ने अगर ये बैरियर लगवाए थे तो ये अदालत की तौहीन नहीं है कि डॉक्टर ताहिरुल कादरी के घर के सामने से बैरियर हटाने की जो बात की जा रही है? आप ये देखें उसके बाद डॉक्टर ताहिरुल कादरी के तैयारा, बेनज़ीर भुट्टो का तैयारा मुशर्रफ के दौर में उतरा था, नहीं उतरा था? हालांकि आमिर था वो। जमहूरी हुकूमत के अंदर ताहिरुल कादरी के तैयारे को क्यों नहीं उतरने दिया कल इस्लामाबाद में कि ये हाईजैकिंग का तैयार दूसरा तैयारा ने हाईजैक किया है? पहला जब उन्होंने मुशर्रफ के दौर में वैसा लेकिन किया अगर था, बेनज़ीर का तैयार उतरा था तो इस तरह की बातें नहीं थी, इनकलाब और जमहूरियत को डिरेल करने की बातें। हमने अगर इस्लामाबाद के अंदर मार्च करने की बात की थी या हमने कोई बात इनकलाब की कॉल दी हुई होती तो हुकूमत डर रही होती, बात समझ आती है रोकने की। ताहिरुल कादरी साहब पाकिस्तान आ रहे हैं और कौम ने उनका इस्तकबाल करना, इतनी सी टोटल बात थी। पूरी रियासत को झोंक देना और मिशनरी लगा देना पूरी, और इतनी पुलिस लगा देना, इतना पैसा लगा देना, किसके लिए लगाया गया ये सब? और डॉक्टर साहब के तैयारे को इन्होंने किस रूल के तहत इस्लामाबाद से इसकी तरफ लाहौर में इन्होंने कन्वर्ट किया? आप ये देखें। और फिर जो वहाँ तशद्दुद हुआ कल, इन लोगों ने प्री प्लान के तहत अपने पुलिस एहलकारों को सिविलियन कपड़ों में ने भेजा जिन्होंने अवाम पे तशद्दुद किया इन लोगों ने, और उसके भी इल्ज़ाम पाकिस्तान अवामी तहरीक भी लगाया। हमारी तारीख़ है 34 साल के अंदर पाकिस्तान अवामी तहरीक ने कभी भी किसी पर तशद्दुद नहीं किया, ना हमने तशद्दुद की सियासत की है, ना हम इसको पसंद करते हैं। अगर यही करना होता तो हम बहुत पहले किसी इक़्तिदार में ना आए होते। हम इसी चीज़ को तो ख़त्म करने के लिए इनकलाब की जंग लड़ रहे हैं। मुज़फ़र साहब तव्हां इन ते छा राय ॾींदो? छो त पीपल्स पार्टी जे कुझु अॻुवाणनि पारां पिणु इन तरह जा बयान अचनि पिया त वफ़ाक़ी हुकूमत जो बि जेको आहे सो गैर ज़िम्मेवारी वारो रवैयो हुयो। ॾिसो वफ़ाक़ी हुकूमत जो हिकु त लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करणु हुकूमत जो कमु हूंदो आहे। उन्हनि लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण लाइ हिकु जेको भवाइतो हिननि पहिरियां त हिकिड़ो शोशो छॾियो हुयो त इनकलाब अचे थो, असां हीअं करे छॾंदासीं, नेस नाबूद करे छॾंदासीं, फलाणे खे मारे छॾंदा। हिकु त मूंखे अफ़सोस आहे त असांजा माण्हू ॿाहिरि वेही करे, केरु बि हुजे, ॿाहिरि वेही पाकिस्तान जी सियासत में इंटरफेयर कनि था पिया। इहो ॾाढो ख़तरनाक शइ आहे। जेके ॿाहिरि वेही या ॿाहिरि जे फंड वठी अची पाकिस्तान में इंटरफेयर कंदा, जेकॾहिं उनखे का तकलीफ़ आहे त हिकिड़ो तरीक़ो आहे, सवलो तरीक़ो आहे, अची वोट वठनि माण्हुनि खां, इलेक्ट थियनि, इलेक्ट थी करे पोइ उन मां जेकॾहिं उनखे मिले थी वज़रात मिले थी, वज़ीरत उज़्मा मिले थी त का ॻाल्हि कोन्हे, सभिनि खे एक्सेप्ट कंदा। असां बि नवाज़ शरीफ़ खे एक्सेप्ट कयोसीं न, भला न चाहींदे बि चयोसीं ठीकु आहे, भला हुन खटी आया न, पर नवाज़ शरीफ़ बि असांखे न चाहींदे एक्सेप्ट कयो हो न। इहो ई ताहिरुल कादरी साहब असांजे वक़्त में बि आयो हो, पर नवाज़ शरीफ़ हुन वक़्तु हुन चयो त मां जमहूरियत खे किरणु कोन ॾींदो, असांजा मशकूर आहियूं इन करे जो ॾाढी कुर्बानी खां पोइ ई जमहूरियत आई आहे। हाणे ईअं को ॿाहिरि माण्हू ॿाहिरि फंड वठी करे अची असांजे मुल्क में अची अहिड़ियूं ॻाल्हियूं करे इस्लाम में पहिरियों इहो आहे त गैर मर्द गैर औरत मुहर्रम कीअं हिक ॿिए खे ॾिसी सघनि था। पोइ हिन जे इस्लाम त हिते रहिजी वियो न, त भई औरतूं हिन सां गॾु हुयूं। औरतुनि जो मर्दनि जो को शइ कोन थो। इस्लाम में जेकॾहिं वञिणो आहे त जेकॾहिं इस्लाम ॾे वञिणो आहे, जेकॾहिं इस्लाम खे छॾे करे ऐं मैदान में अचिणो आहे त पोइ मैदान में सिधी तरह अचनि, लिहाफ़ इस्लाम जो पाइनि था,
ॻाल्हियूं वरी जेके आहिनि आम शहरनि जूं कनि था, इहा दगाबाज़ी आहे माण्हू सां, इहा ॾाढी ख़राबु ॻाल्हि आहे। जेकॾहिं हिकु तारियल क़ादरी साहिबु सुठो माण्हू आहे, अची त वेहे, हिकु त भॼी थो वञी हुते थो वेहे, हिकिड़ो भॼी लंडन में वेठो आहे, हिकिड़ो भॼी होॾे वेठा आहिनि, हिकिड़ो अमेरिका खां वठे थो फंड। हाणे अमेरिका खां फंड वठी अची असांजे मुल्क में उहो इंतिशार फैलाए थो, हिकिड़ो माण्हू वञी कैनेडा में वेठो आहे, उहो असांजे मुल्क में इंतिशार फैलाए थो, हिकिड़ो माण्हू लंडन वेठो आहे। त इहे तरीक़ा सही कोन्हनि, ठीकु आहे न। हिते अची वेहनि, मुड़सी सां वेहनि ऐं मुक़ाबिलो कनि, पोइ जेकॾहिं खटी थो वञे त असां तारियल क़ादरी को असां उनखे बि सलाम कंदासीं जेकॾहिं उहो खटी थो अचे। पर इहा ॻाल्हि सही कोन्हे त कंहिं बि, हाणे नवाज़ शरीफ़ जो कसूर कहिड़ो आहे, ठीकु आहे, कसूर कहिड़ो आहे? अञा 6 महीना 12 महीना थिया आहिनि त नवाज़ शरीफ़ हुकूमत में हाणे साईं लाहियो, भाउ हुनखे करणु त ॾियो हुकूमत, जेकॾहिं कंदा त हुनखे हलणु त ॾियो, हलणु ॾियो। उनखे जेकॾहिं ख़राबु करे थो, साॻिया इहे माण्हू जे वोट न ॾींदा उन्हनि खे, ऐं साॻे वक़्त ते पोइ कुझु त माण्हू तरीक़ोकार हुजे न, ईअं बसि जेको खणी डंडो खणी मथे हाणे डंडो खणी मथे, इहे त को सियासत कोन्हे। ख़ालिद साहिबु, इलियास साहिब जी ॻाल्हि खे अॻिते वधाईंदे मां तव्हां खां पुछंदमि त हिननि जो चवणु आहे त सिर्फ़ु असां पंहिंजे सरबराह जो इस्तक़बाल करणु पिया चाहियो पुरअमन तरीक़े सां, ॿियो असांजो को बि मक़सदु न हो, जेको इंतिशार फैलायो आहे हुकूमत जे रवैये जे करे थियो आहे। ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा त तारीख़ जो मुतालो माण्हू करे ऐं मिसाल ॾे त पोइ सभिनी जा मिसाल ॾे। इहो ई परवेज़ मुशर्रफ जो दौरु हुयो ऐं असां मियां नवाज़ शरीफ़ साहिब सां लंडन खां गॾु आयासीं, ईअं ई जहाज़ में हुयासीं, ईअं ई मियां साहिबु जहाज़ खां लहण खां इनकार कयो हुयो। ऐं मुतालबो छा हुयो? इंतिज़ामिया जो मुतालबो हो त नवाज़ शरीफ़ साहिबु पंहिंजो पासपोर्ट जमा कराए ॾे, हाणे जहाज़ जे अंदरि ई असांखे पासपोर्ट ॾेई छॾे। यानी त मियां नवाज़ शरीफ़ साहिबु चयो त आउं इमिग्रेशन डेस्क ते पंहिंजो जेको आहे उहो ॾींदुसि पासपोर्ट। ही पाण पंहिंजी मर्ज़ी सां जहाज़ में वेठा रहिया, असांखे इंतिज़ामिया जहाज़ खां ॿाहिरि न पियो अचणु ॾे, उते ई पासपोर्ट घुरनि पिया। त उही मिसाल बि ॾियो, जॾहिं तव्हां उन जेको डिक्टेटर असांजे क़ाइद खे जहाज़ लाहे वरी ॿाहिरि न निकिरणी बल्कि डिपोर्ट करे छॾी, मुल्क खां ई ॿाहिरि वरी करे छॾी। शहबाज शरीफ़ साहिबु आयो, उनखे डिपोर्ट कयो वियो, नवाज़ शरीफ़ साहिबु आयो, उनखे डिपोर्ट कयो वियो। त मुंहिंजा भाउ, तव्हां त हुनजे रेफरेंडम में तव्हां गॾु बीठा हुयो, तव्हां त उहो सिर्फ़ु इहो हुओ तव्हांखे जो तव्हांखे वज़ीर आज़म कंदो, पोइ जॾहिं न कई त पोइ तव्हां हुनखे बि छॾे ॾिनो। साईं जिन वॾी इलाही तमामु इम्पोर्टेंट ॻाल्हि कई आहे शुजरा साहिब जिन, उहा इहा आहे त हिकिड़ो माण्हू जेको पाकिस्तान में रहे ई नथो, जेको ड्यूअल नेशनल आहे, यानी ड्यूअल नेशनल ते पाबंदी आहे त उहो ड्यूअल नेशनल जेको ॿिटी शहरी रखे थो, उहो त इलेक्शन ई कोन थो लड़ी सघे। तव्हां जे निज़ाम खे तब्दील करण जी ॻाल्हि था कयो, तव्हां उन निज़ाम जो हिसो बणिजी नथा सघो तव्हां पाण। ऐं जॾहिं तव्हां खां इहो डिमांड थी कई वञे त हेॾी वॾी इनकलाब, एॾी वॾी शानदार इनकलाब जी सूरत जे अंदरि तव्हां उन जे लाइ एतिरी कुर्बानी कोन था ॾेई सघो, तव्हां पंहिंजी कैनेडियन शहरियत खे तव्हां दस्तबरदार थियो। ऐं तव्हां ॻाल्हि था कयो हिटलर जी, मैसोलिनी जी, ऐं जेको आहे सो पाकिस्तान जे जमहूरी उन्हनि जमहूरी माण्हुनि खे जेके अवाम जी वोट सां आया आहिनि, तव्हां उन्हनि खे हिकु डिक्टेटर नालो था ॾियो। त पोइ तव्हां में ऐं को इहो मतिलबु आहे तव्हां कंहिं ॿिए जे इशारे हली रहिया आहियो। तव्हां इनकलाब जी ॻाल्हि था कयो, दुनिया में इनकलाब लेनिन आंदो, दुनिया में इनकलाब माओ ज़ेतुंग आंदो, दुनिया में इनकलाब जेको आहे उहो वॾे वॾनि जेके मुफ़क्किर हुया उन्हनि आंदो, महातिर मोहम्मद इनकलाब आंदो, पंहिंजो ईरान में इनकलाब आयो, खुमैनी साहिबु इनकलाब आंदो। इन्हनि मां कंहिं बि इनकलाबी लीडर, दुनिया जे कंहिं बि इनकलाबी लीडर अॼु ॾींहं ताईं कंटेनर में वेही ख़िताब न कयो आहे। अवाम ॿाहिरि सर्दी में हुजे या उस में हुजे ऐं हुई कंटेनर में महफ़ूज़ वेठो हुजे, कंहिं बि इनकलाबी लीडर दुनिया जी तारीख़ खणी पढ़ो, तव्हां वॾा मिसाल था ॾियो। इहो मिसाल दुनिया जी तारीख़ में अनोखो मिसाल हूंदो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेको ॻाल्हि त इनकलाब जी थो करे, ॻाल्हि त ग़रीब माण्हू जी थो करे, ॻाल्हि त हक़नि जी थो करे, पर वेठो उहो कंटेनर जे अंदरि आहे, इम्तियाज़ रखे थो पंहिंजे ऐं अवाम जे विच में। त हीअ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मफ़ाद परस्ती आहे, हीअ इक़्तिदार जी बुख आहे, ग़लति तरीक़े सां इक़्तिदार में अचण जी साज़िश आहे। उनखे उहा कॾहिं बि कामयाबु न थींदी। इहे ज़ोर आज़माइनि, केतिरो बि आज़माइनि, असां जिगर आज़माईंदासीं इंशाअल्लाह। इलियास साहब, इस पे आप क्या कहेंगे? जिगर आजमाने की बात तो हमने की है, हमने जिगर आजमाए, हमने अपने सीने दिए लाहौर के अंदर, हमने गोलियां सीने पे खाई हैं, पीठ पे नहीं खाई। और अगर चाहते तो असला ये हमारे को कह रहे हैं कि हमने इतना असला वहाँ से दिखाया, तो एक बात है कि टीवी पे दिखाया नहीं हो असला, दूसरी बात है कि हमारे पास असला होता तो वहाँ से पुलिस बच के न जाती। तीसरी बात ये कंटेनर वाली जो बात कर रहे हैं, बुजुर्ग ने एक वाइट पेपर लगाया था किसी बोर्ड के ऊपर, उस पर एक डॉट निशान लगाया था। कौम से पूछा ये क्या नज़र आ रहा है, तो उसने कहा सिर्फ डॉट नज़र आ रहे हैं। तो बुजुर्ग ने कहा था कि वाइट पेपर नज़र नहीं आया, डॉट नज़र आ गया। तारुल कादरी का कंटेनर में बैठा हुआ नजर आ गया, ये नहीं दिखाया तारुल कादरी क्या रहा था। तारुल कादरी ने कोई गलत बात की थी, कोई गैर आईनी बात की थी, तारुल कादरी ने जो कहा था उस पर अमल क्यों नहीं किया गया। अगर तारुल कादरी के बाद सारी बातें सच साबित हुई बाद में, उस पर अमल कर देते। अभी तारुल कादरी ने 10 नुकात दिए
آپ ایک نکات بتا دیں جو قانون اور آئین کے خلاف ہے، اگر وہ سارے آئین کے مطابق ہیں تو آپ اس کو امپلیمنٹ کیوں نہیں کر رہے؟ پھر انقلاب کی ضرورت نہ پڑتی. لیکن الیاس صاحب یہ بھی تو دیکھیں نا، طاہر قادری صاحب پہلے آئے تو سیاست نہیں ریاست بچائے، اب انقلاب کا نعرہ جو تھا ان کا، لیکن بظاہر اس طرح کے پھر مذاکرات ہوتے ہیں، ڈیلنگ ہوتی ہے، اور اس کے بعد کوئی انقلاب کوئی چیز ایسی چیز نظر نہیں آتی. حکومتوں میں ہمیشہ ٹیبل بات ہوتی ہے، ٹھیک ہے. ان لوگوں نے ریاستی تشدد کیا، ٹیبل پہ بات نہیں کی. پیپلز پارٹی کی حکومت تھی نا، انہوں نے ٹیبل ٹاک کیا. ہم اتنے لاکھوں لوگ ہمارے اسلام آباد میں بیٹھے ہوئے تھے، اس وقت نہ حکومت نے تشدد کیا نہ ہماری طرف سے تشدد ہوا. ہم پرامن تھے اور پرامن طریقے سے آگے. ہم نے حکومت سے مذاکرات کر کے بات چیت کی. حکومت نے کہا کہ ہم آپ کے جو بھی مطالبات ہیں اس سے عمل کریں گے. یہ الگ بات ہے کہ بعد میں انہوں نے کیے، کیونکہ وہ تو کہتے ہیں نا قرآن و حدیث تو نہیں ہے، جو کیا نام جو معاہدات ہوتے ہیں وہ تو مکر گئے اس کے بعد میں. مگر ہم نے قوم کو یہ بھی دکھا دیا کہ ہم پرامن گئے تھے، مذاکرات کیے تھے، ان حکمرانوں کو یہ بتایا تھا کہ یہ امپلیمنٹ کریں، انہوں نے نہیں کیے. تو مطلب یہ منافقت کر رہے ہیں. انہوں نے کرنا کچھ نہیں، باریاں باندھی ہیں. 5 سال پیپلز پارٹی نے لگانے، 5 سال نواز شریف صاحب نے لگانے ہیں. ایک کی حکومت آئے گی دوسری کو بچائے گی، دوسری کی حکومت آئے گی دوسری کو بچائے گی. یہاں عدلیہ لیکن حکومت میں آنے کا بھی تو ایک سیاسی عمل ہے، ایک پروسیس ہے، الیکشن ہوتا ہے، وہ عوام ووٹ دیتے ہیں. آپ اس طریقے سے الیکٹ ہو کے آئے نا. بالکل ٹھیک کہہ رہے ہیں. آپ بتائیں کہ ہم اس جو الیکشن پروسیس کو تو مانتے ہی نہیں. آپ بتائیں الیکشن پروسیس اگر صحیح ہوتا تو کراچی سے 90,000 ووٹ جعلی نکلتا. عمران خان آج سڑکوں پہ کیوں بیٹھا ہوا ہے؟ بہت ساری پارٹیاں ہیں جو اس الیکشن کو نہیں مانتی، لیکن جمہوریت کو برقرار رکھنے کے لیے انہوں نے اس الیکشن کو مانا تو ہے. آپ مجھے بتائیں جمہوریت کہتے ہیں کس کو ہیں؟ جمہوریت اس کو کہتے ہیں کہ لوگوں کو قتل کیا جائے. جمہوریت اس کو کہتے ہیں کہ لوگ بھوکے مریں. جمہوریت اس کو کہتے ہیں کہ لوگ بے روزگار ہوں. جمہوریت اس کو کہتے ہیں کہ ملکوں سے قرضے لیے جائیں. یہی شہباز شریف تھے نا کہ بجلی نہ آئے میرا نام تبدیل کر دینا، زرداری کو روڈوں پہ نہ کہ سیٹوں تو میرا نام تبدیل کر دینا. کہاں گئے؟ کیوں گارڈ آف آنر دے رہے ہیں؟ کیوں ان زرداری صاحب کو بلا کے محفلوں میں ان کے پاؤں چوم رہے ہیں؟ کیا وجہ تھی؟ روڈوں میں کی سیٹنا تھا نا. اس کا مطلب آپ جو وعدے کرتے ہیں الیکشن میں اس صرف دکھاوے کے لیے کرتے ہیں. عوام کو کیا ملا آپ کے آنے سے؟ ابھی بھائی کہہ رہے تھے کہ ابھی حکومت کو 5-6 مہینے تو ہوئے یا سال ہوا ہے، ابھی اس کو ٹائم دینا چاہیے. یاد رکھیں اس حکومت کو اگر ٹائم دیا ملک کی سلامتی خطرے میں ہوگی. یہ حکومت کتنے عرصے، آپ بتائیں کہ پنجاب میں کتنے عرصے سے حکومت کر رہی ہے؟ یہ 24-25 سال ہو گئے اقتدار میں. کیا ہوا؟ پنجاب پیرس بن گیا؟ کیا پورا پنجاب صرف لاہور ہے؟ صرف میٹرو بس چلانا پنجاب بن گیا؟ آپ یہ بتائیں یہ موٹر وے بنا دینا آپ کیا سمجھتے ہیں؟ اگر یہ حکومت اسی طرح رہی، آپ دیکھیں فوج کے ساتھ کیا کر رہے ہیں. ہم نے جب کہا تھا کہ دہشت گردی کے خلاف ایکشن کیا جائے تو اس وقت یہ دہشت گردوں کو پال رہے تھے. آگے برف تھی، انہوں بھاگ نہیں سکتے تھے کیونکہ یہ سرپرست ہیں نا دہشت گردوں کے. دہشت گردی کو یہ پالتے ہیں، ان کے وزیر دہشت گردی کے اندر ملوث ہیں. آپ دیکھیں الیکشن کے دوران دہشت گرد ان کی الیکشن مہم چلاتے رہے ہیں. رانا ثناء اللہ کو کون نہیں جانتا کہ کالعدم تنظیموں سے ان کے تعلقات ہیں. اگر جتنی دہشت گردی یا جتنی ریاستی تشدد انہوں نے پرامن لوگوں کے خلاف کیا ہے، یہی کام اگر کالعدم تنظیموں کے خلاف کرتے، دہشت گردوں کے خلاف کرتے تو 50,000 پاکستانی آج تک شہید نہ ہوتے. مظفر صاحب بریک جو وقت ہے، بریک کا میں ضرور تاں رائے نتے وٹھن چاہیندم تو ہن وقت ملک جن صورتحال میں گزری رہا ہے ان میں انقلاب آن جو گالیوں یا ان طرح جمہوریت کے ڈیریل کرن جو گالیوں ملک کے کہڑے طرف وٹھی ویندیوں. ناظرین پروگرام جو سلسلو جاری رہندو پر وقت ہے بریک جو وٹھوں دا بریک. ویلکم بیک ناظرین. مظفر صاحب بریک تے ونجن کھا میں متاں کا سوال کیو تو ملک میں انقلاب آن جو گالیوں ہن وقت ملک جن سنگین صورتحال میں گزری رہا ہے یا جمہوریت کے پٹڑی تا لائن جو کے گالیوں کئی تھی ونجن یا ان طرح کے سیاسی بیان اچن تھا سمجھو تھا تو ملکی سلامتی کے حوالے سے ہن وقت یہ صورتحال نہ ہے جو سیاسی پارٹیوں ان طرح جا بیان دین. میں پہلے اردو میں بات کروں بھائی سمجھے. جی ایک تو ہم بھی مذمت کرتے ہیں جتنے 10-12 آدمی شہید ہوئے ہیں ان کے ہم پرزور مذمت کرتے ہیں. ایسا نہیں ہونا چاہیے. ایک جنازہ آج بھی ہم نے اٹھایا ہے. جی ایسے نہیں ہونا چاہیے. حکومت بھی اپنا تھوڑا نواز شریف صاحب کو بھی لگام آنا چاہیے. ایسا نہیں کہ جہاں چاہے جس طرح چاہے کہ منہ اٹھا کے چل پڑے، اس طرح نہیں. لیکن کیونکہ الیکٹ ہو کے آیا ہے چاہے غلطی سے یا صحیح طریقے سے. اگر غلطی سے آیا ہے تو کورٹیں کھلی ہوئی ہیں. عمران خان کوشش کر رہا ہے، ہمارے طاہر القادری صاحب بھی کوشش کریں کورٹوں میں جائے. اگر یہ کہے کہ میں کورٹ کو بھی نہیں مانتا، حکومت کو بھی نہیں مانتا،
फौज को भी नहीं मानता, किसी को नहीं मानता, फिर तो मुश्किल हो जाती है ना। जैसे भाई ने खुद कहा कि जमहूरियत में टास्क होते हैं, जमहूरियत में बात होती है, ठीक है, बात होती है, बात करो। अगर नवाज शरीफ साहब का कसूर है तो ठीक है, उसके खिलाफ हो जाओ। हम भी समझेंगे, हमें भी पंजाब से निकाला गया, पीपल्स पार्टी इतनी गई गुजरी तो नहीं कि पंजाब से हमें एक सीट भी न मिले, ठीक है, या सूबे सरहद से। ये इलेक्शन को हम भी नहीं मानते, लेकिन क्योंकि उन्होंने एक प्रोसेस से गुजरा है और उनके सीटें आई हैं, जब भी तो हम कहते हैं कि जमहूरियत को आगे बढ़ना चाहिए। और अगर ये अब के नवाज शरीफ साहब को हटाया गया ना, फिर कभी जमहूरियत नहीं आएगी। हम पिसते रहेंगे, रुलते रहेंगे, क्योंकि जब डिक्टेटर बैठा था उस वक्त तो ताहिर अल कादरी साहब नहीं आए थे ना। क्यों नहीं आए? जब वहाँ बैठे था, डिक्टेटर बैठा था, उस वक्त आना चाहिए, इनकलाब करना चाहिए। हमारी हुकूमत आई, ताहिर अल कादरी साहब आए, हमने उनको इज्जत दी, हमने बिठाया, बात की और उसको मुतमईन किया जैसा भी था। अभी नवाज शरीफ की हुकूमत है, उसको भी चाहिए कि भाई उनसे बात करे। ये तरीका अच्छा नहीं है कि मैं जला दूंगा, फलाना जो हिटलर है, फलाना ये है, मैं किसी को नहीं मानता। ये तरीका जमहूरियत में नहीं होता। किसी को धौंस देना, किसी को डराना, ये जमहूरियत का तरीका नहीं। जमहूरियत का तरीका ये है मुकाबला करो, रोड पे मुकाबला करो। पर मुज़फ़्फ़र साहब ॿिन्ही तरफ़नि खां इन तरह जा बयान अचनि था, ॿिन्ही पार्टियुनि जे तरफ़। ॾिसो, इनमें कोई शक कोन्हे त राना सनाला हिकिड़ो थर्ड क्लास माण्हू आहे। राना सनाला को बेकार माण्हू आहे। हुनजो वाक़ई तंज़ीमनि सां जीअं साईं चए थो, उन अथनि राब्तो अथनि। इन जे करे जो तव्हांखे ख़बर आहे त शहबाज़ शरीफ़ बि बयानु ॾिनो हो, असांजे हुनखे पंजाब खे छॾे ॾियो, दहशतगर्दी चयो। असां पंजाब खे छॾे बाक़ी 3 सूबनि में तव्हां जिते वञी दहशतगर्दी कयो। पर इहा तरीक़ो शहबाज़ शरीफ़ जो सुठो कोन्हे। शहबाज़ शरीफ़ वॾो चवंदा असां पाकिस्तान जा आहियूं, वॾो वरी असांखे 3 सूबनि खे हुन ॿाहिरि कढी छॾियो। त इहो तरीक़ो सही कोन्हे। इहो तरीक़ो उन्हनि जो बि ग़लति आहे, कसूर उन्हनि जो बि तमामु घणो आहे। जेकॾहिं ताहिर अल कादरी साहब अचे पियो त हुननि सां ॻाल्हाइनि हा, मुतमईन कनि हा हुनखे, उन सां ॻाल्हाए करे ॻाल्हियूं करे। इहे अहिड़ो न थिए हा ॻाल्हि जो एतिरा माण्हू ॾिसो न, तव्हां एतिरी इस्लामाबाद बंदि थी, एतिरो लाहौर बंदि थियो, एतिरा ग़रीब माण्हू, एतिरियूं औरतूं वीचारा, एतिरा बच्चा वीचारा उहे दरपदर थिया। उन खां पोइ जेकॾहिं टास्क थिया, उहो बेकार टास्क थिया न। जेकॾहिं अचे पियो त जेकॾहिं उते वञी लाहौर बजाए हुनजे इस्लामाबाद में हुनखे जहाज़ खे लहण ॾिना, उते वञी ॻाल्हाइनि हा हुन सां। पर हुन में ख़तरो इहो सिर्फ़ु थिए पियो त जेके माण्हू वञी उन ते पहुता, एयरपोर्ट ते पहुता, उहे अंदरि घिरी वञनि हा। हिकिड़ो अंदरि घिरी वञे हा इंटरनेशनल एयरपोर्ट, त पोइ त नवाज शरीफ़ साहब ज़ाहिर आहे हुकूमत में आहे, उनखे ॾंडो हणणो पए हा न। वरी ॾंडो हणे थो त तॾहिं मुसीबत आहे, जे नथो हणे तॾहिं मुसीबत आहे। इन करे असां चऊं था त जमहूरियत में थींदी आहे इलेक्शन प्रोसेस में अचे। बाक़ी ईअं पर ही त उन प्रोसेस खे ई नथा मञनि न, जंहिंजे ज़रिए जेका नथा मञनि त पोइ कामयाबु कोन वेंदा। ही कॾहिं बि कोन कामयाबु वेंदा। तव्हां भली कुझु बि कनि, ईअं इनकलाब कोन ईंदो। ही को मिस्र कोन्हे त ईअं धरनो हणी करे हिते इनकलाब अची वेंदो, या कोई अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। जेकॾहिं ईअं इनकलाब आयो त पाकिस्तान टुटी वेंदो, ईअं कोन्हे। ॿियो ही त ताहिर अल कादरी साहब जेको को एजेंडा त हुजे न, भई असां पाकिस्तान में जेकॾहिं फ़र्ज़ु कयो सुभाणे वज़ीर आज़म ताहिर कादरी थी थो वञे, उनजो छा कंदो? हिकदमि बिजली अची वेंदी, हिकदमि करप्शन ख़तमु थी वेंदी, हिकदमि सभु शइ ठीकु थी वेंदी। उन तरीक़ो थींदो आहे न। त हुकूमतूं सिर्फ़ु चवणु ज़बान सां त ठीकु आहे, भई पीपल्स पार्टी ख़राबु आहे, नवाज़ शरीफ़ ख़राबु आहे, इमरान ख़ान ख़राबु आहे, चवण में कुझु कोन्ह थींदो आहे। माण्हू प्रैक्टिकली करे ॾेखारे। प्रैक्टिकली जेकॾहिं कुझु थींदो, प्रैक्टिकली में इहो आहे त प्रोसेस आहे, हिकिड़ो जमहूरी तरीक़ो आहे, जमहूरी अमल आहे। उहो जमहूरी अमल में अचनि, इलेक्शन विढ़नि, जेकॾहिं खटी था वञनि त असां ताहिर कादरी साहब खे सलाम कंदासीं। न खटी था वञनि, नवाज़ शरीफ़ खटी आयो आहे, असां हुनखे सलाम कयूं था। नवाज़ शरीफ़ खे असां असांजी फुल कोशिशि इहा आहे त हीअ जेका असांजी गाॾी हले थी जमहूरियत जी, मोहतरमा साहिबा जो शहादत थियणु, इहा वॾी ॻाल्हि आहे। उन पंहिंजी रत ॾिनी, त असांजो इहो ख़्यालु आहे त इहा कंहिं बि क़िस्म सां पटेल त लहणु न खपे जमहूरियत जी। असां नवाज़ शरीफ़ सां गॾु आहियूं, दामे दामे सुखने गॾु आहियूं, इन करे गॾु आहियूं। पर जेका नवाज़ शरीफ़ साहब ग़लति कमु करे थो, त पोइ असां ई इंशा अल्लाह ताला
ताहिर क़ादरी सां गॾु करे नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ असां हलाईंदासीं तरीक़े ख़ालिद साहब तव्हां खां मां पुछणु चाहींदमि वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जी सियासी हिकमत अमली ते वॾा तज्ज़िया ऐं तबसरा थींदा रहिया केतिरनि ई पार्टियुनि जेको आहे सो इन पॉलिसी खे जेका इख़्तियार कई वई इन्हनि 2 ॾींहंनि दौरान इन खे जेको आहे सो सियासी तर्ज़ खां हटी करे क़रार ॾिनो त बहितर नमूने इन मामले खे न डील कयो वियो छा इहो बहितर न हो त तव्हां पंहिंजी सियासी पार्टियुनि खां सलाह मशवरा वठो आहे त ॻाल्हियुनि ज़रिए उहे इन्हनि मामलनि खे कहिड़े तरीक़े सां निबेरींदियूं आहिनि? पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जॾहिं कादरी साहिबु आयो उनजे सॼी अचण खे उनजे घर ताईं पहुचण खे तमामु सुठे तरीक़े सां डील कयो वियो ऐं ही जेके हुकूमत खां ॿाहिरि वेठल माण्हू आहिनि ॾिसो न उन्हनि खे त ख़बर कोन्हे थ्रेट कहिड़ी लेवल जो आहे। असां कादरी साहिब जे प्लान खे कादरी साहिब जी जान बचाइण जे लाइ डाइवर्ट कयोसीं ऐं तमामु वॾो थ्रेट हुयो ऐं एजेंसीज़ जी रिपोर्ट हुई त ख़ुदकश हमलावर अंदरि इंटर थी चुका आहिनि पंहिंजो इस्लामाबाद में हिन ते हमिलो कंदा ऐं हुनजी जान जे बि हुन सां गॾु जेके माण्हू इस्तक़बाल लाइ अचनि था सभिनी जी जान क़ीमती आहे इन करे लाहौर में थ्रेट कोन हुयो उते लाथोसीं उते गवर्नर साहिब खे मोकिलियोसीं हुनजा नखरा नाज़ हर शइ बर्दाश्त कईसीं उनखे वठी वियासीं। 42 हे इस्लाम जी कानूनी हक़नि जी आइन जी ॻाल्हि कनि था 42 मुसाफ़िर ॿिया बि हुया एयरलाइन जे अंदरि जिन खे जॾहिं गवर्नर साहिब उते ऐं हुकूमती टीम वई मिलियो त पोइ उन्हनि खे उन्हनि छॾियो ॿाहिरि वञनि पर हू विया न एयरपोर्ट खां हू बीठा रहिया इन इंतज़ार में ताहिर कादरी साहिब खे त असांखे हिते मिले छो हुननि खे तकलीफ़ आई ऐं जॾहिं ताहिर कादरी साहिब वापसि आयो 5 कलाकनि खां पोइ उतां कॉरिडोर मां गुज़रियो त उन्हनि शेम जा नारा हया उहे माण्हू सियासी पार्टी आहे न उहे आम मुसाफ़िर हुया आम मुसाफ़िर आहे कंहिं पार्टी तालुक न हो उन्हनि जो उन्हनि ताहिर कादरी जे साम्हूं ऐं उहा प्राइवेट टीवी चैनल ते उहा मूवी हली आहे इंटरनेट ते ई पई आहे माण्हुनि रिकॉर्ड माण्हुनि कैमराऊं रेडी रखियूं पंहिंजूं माण्हू पंहिंजूं कैमराऊं चार्ज कयूं एयरपोर्ट ते वञी करे ऐं उन्हनि उन में रिकॉर्ड कयो जॾहिं गुज़रियो त माण्हुनि खे चयो शैम 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 ऐं वाक़ई शर्म जी ॻाल्हि आहे हिकिड़े माण्हूअ जे लाइ जेको असांजी पाकिस्तानी शहरियत सां गॾोगॾु कैनेडियन शहरियत रखे थो इनकलाबी ॻाल्हि करे थो पंहिंजी शहरी छॾण लाइ तयारु न आहे ऐं जवाब में जेको आहे ताना मिलनि था उन्हनि माण्हुनि खे जिन क़ुर्बानियूं ॾिनियूं जेके इन पूरे इलेक्शन प्रोसेस मां गुज़रिया जेके पॉलिटिकल प्रोसेस मां गुज़रिया जिन जेल काटिया जिन सख़्तियूं बर्दाश्त कयूं जेके बिहाइंड द बार्स रहिया उन्हनि माण्हुनि जिन अमृतनि जो मुक़ाबिलो कयो तव्हां वेही करे हिकिड़े अननोन माण्हू जिन जो को इन असेंबलियुनि में को आहे उन्हनि खां असांखे गारियूं खारायो वेही करे तॾहिं मीडिया ईअं न थींदो आहे प्रोसेस में अचनि ऐं इलेक्शन वेहण जूं तयारियूं कनि अचनि क़ौमी असेंबली में इलेक्शन रिफॉर्म्स आणनि अथनि हिननि जो भाउ इमरान ख़ान जे वॾो पेट में सूरु आहे उहो अची करे इलेक्शन रिफॉर्म्स आणे असेंबली जे अंदरि असां मनो अमल कंदासीं इलेक्शन रिफॉर्म्स ते अचनि ऐं पंहिंजी पार्टी खे पाकिस्तान जे कुंड कुर्छ में फैलाइनि माण्हुनि ॾे वञनि त सही न माण्हुनि खे ॿुधाइनि त घणे 100 आहे ख़बर त पइजी वेंदी न गैर जानिबदार इदारा पॉपुलरिटी सर्वे था कनि लीडर्स जी ताहिर कादरी पॉपुलरिटी 0% आहे सिंध में मक़बूल आहे माण्हू ॼाणींदा कोन्हनि अॼु बि तव्हां हलो मूंखे सिंध जे ॻोठनि में जिते टीवी चैनल कोन रुगो PTV जो ज़मानो अञा ताईं जिते आहे उते तव्हां हलो उते माण्हुनि खां पहिरियों ताहिर कादरी कर माण्हुनि खे ख़बर ई कोन्हे त बाबा हीउ सिर्फ़ु हिकिड़े 2 शहरनि में तव्हां पंहिंजा मुरीद गॾु करे ऐं जेका ब्लैकमेलिंग जी सियासत तव्हां शुरू कयो शुरू खां वठी लाहौर में हिकिड़ो शख़्स आहे मोहम्मद अशरफ हैंड राइटिंग एक्सपर्ट आहे ऐं फॉरेंसिक साइंस जो माहिर आहे हिकिड़ो ई माण्हू आहे हुनखे वेंदा आहिनि माण्हू हुन खां चेक जी वठंदा आहिनि हर शइ मोहम्मद अशरफ नानी उन माण्हूअ खे हिन माण्हूअ 1990 जे क़रीब सॼो ऐं पंहिंजे घर में हिन कूड़ी फायरिंग कराए चयईं तूं मूंखे रिपोर्ट लिखी ॾे त इहा फायरिंग ॿाहिरां थी आहे ऐं हमले आवरनि कई आहे त जीअं मां नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ु केस दाख़िल कराए सघां मोहम्मद अशरफ ॾाढो बारिश माण्हू आहे ईमानदार ऐं शरीफ़ माण्हू आहे हुनजो त मां ग़लति कमु न कंदुसि इहा फायरिंग हथरादू फायरिंग आहे हिकु रिपोर्ट जेकॾहिं मां ठाहींदुसि त मां इहा ई ठाहींदुसि त हथरादू फायरिंग आहे इहा फायरिंग एतिरे मार्जिन सां एतिरी स्पीड में न कई वई आहे इहा हिते घर में बीही करे कई वई आहे सो ही कूड़ा माण्हू आहिनि हिननि साईं जन बिल्कुलु सही था फरमाइनि त हीउ इस्लाम जो लिबादो ओढ़े माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जी साज़िश आहे हीउ माण्हुनि खे मुफ़लिस बणाइण जी साज़िश आहे हीउ माण्हुनि खां चंदा वठण जी साज़िश आहे त चंदा अञा वधीक चंदा हासिल करे पंहिंजा पेट भरियूं पंहिंजूं महिलातूं ठाहियूं तव्हां यार तव्हां जिन जेके ॻाल्हियूं कयो था जंहिं लेवल जूं उन में तव्हांखे झुगी में रहणु घुरिजे तव्हां रहो त बाबा असां वरी चवंदासीं नवाज़ शरीफ़ साहिब ई बाबा नवाज़ शरीफ़ तव्हांजी ॻाल्हि त कोन थो करे न नवाज़ शरीफ़ त सही सिधी ॻाल्हि करे थो बाबा असां गवर्नमेंट में ईंदासीं ऐं असां प्लानिंग कंदासीं ऐं प्लानिंग करे हीअ सभु शयूं मसइला हल कंदासीं ऐं कयूं पिया हिननि खे नज़र कोन थो अचे हिननि खे ख़बर ई कोन्हे त सखर में एयरपोर्ट रोड ते IBA को सेंटर आहे जिते कल्ह सिंध जे अपर सिंध जे तालीमी इदारनि में पढ़ंदड़ मास्टर्स MPhil PhD तालिब इल्म नियाणियूं ऐं असांजा जेके छोकिरा आहिनि उन्हनि खे फीस वापसि कई आहे हिकिड़े वालिद साहिब जी शफ़क़त रखंदो आहे पंहिंजे ॿार औलाद ते उन्हनि फीस वापसि कई आहे हर साल फीस वापसि कंदासीं
उन खां अॻु में जाम शोरे में इहो थियो त हिननि खे नज़र नथो अचे, सॼे मुल्क में थो थिए। 40,000 नौजवान छोकिरा छोकिरियुनि खे पंहिंजी फीस वापसि थी वञे, लैपटॉप था मिलनि। हिते प्राइम मिनिस्टर यूथ बिज़नेस लोन प्रोग्राम आहे, माण्हू पंहिंजा कारोबार था खोलनि, तरक़ी जी तरफ़ मुल्क थो वञे। हिननि खे अफ़रा तफ़री आहे। ॿियो इहो आहे, मियां साहिब जी हुकूमत कहिड़ा साढा 3-4 साल थी विया आहिनि, जो हाणे हुकूमत ख़तमु थियण वारी आहे ऐं पूरी हुकूमत चवंदो वर मियां साहिब कुझु न कयो। हिननि खे पेट में सूर इहो आहे, नज़र थो अचे, सभिनी असांजे मुखालिफ़नि खे नज़र थो अचे त हाणे नवाज़ शरीफ़ डिलीवर करणु पियो वञे, ऐं जेकॾहिं हिनखे 4 साल छॾियोसीं त हीउ त वाक़ई मुल्क खे तमामु अॻिते खणी वेंदो, ऐं पोइ माण्हुनि जे अॻियां असां वाइखा थी वेंदासीं। इन करे जल्दी कयो, घोड़ा घोड़ा कयो। हिनखे हटाइण जी कोशिशि लॻी पई आहे, हुनखे ड्रियाइण जी कोशिशि लॻी पई आहे, हुनखे अंडर प्रेशर करण जी कोशिशि लॻी पई आहे। मियां साहिबु इंडिया वियो, कंहिंखां कोन पुछई, चयो इंडिया सां असां बाड़ेसरी मुल्क आहे, असांखे बहितर लाॻापा खपनि। मियां साहिबु मुज़ाकरात जी ॻाल्हि कई, इन्हनि ब्लैक मेलरनि खां कंहिंखां कोन पुछई, बल्कि पाकिस्तान जी जमहूरी पार्टियुनि खे सॾे करे हुन कॉन्फिडेंस में वरितई असांखे मुज़ाकरात करणु। मुज़ाकरात सां वॾा फ़ाइदा थिया पाकिस्तान खे। असांखे इंटेलिजेंस, एॾी इंटेलिजेंस गैदर थी, जंहिंजे करे अॼु असांजी ज़रब अज़ब जेका आहे ऑपरेशन, उहा कामयाबी तरफ़ वञी रही आहे। इहा हिनजी ख़ाम ख़्याली आहे त को राहिल शरीफ़ साहिब ऐं नवाज़ शरीफ़ साहिब जे विच में का इख़्तिलाफ़ात आहिनि। बिल्कुलु इख़्तिलाफ़ात न आहिनि, ॿई बिल्कुलु हिकु पेज ते आहिनि, अज़म सां गॾु आहिनि त असांखे दहशतगर्दी जो ख़ात्मो करणो आहे। बाक़ी हिन वक़्तु जेको मां ख़ासि तौर ते ॻाल्हाइणु चाहींदुसि त सिंध जी तालीम हिन जे हवाले सां मां हमेशह तव्हांजे प्रोग्राम में चवंदो आहियां, पब्लिक स्कूल हैदराबाद, साईं जिन नाले नाले जो न हुजे, तव्हां बि किरदारु अदा कयो। पब्लिक स्कूल हैदराबाद खे बंदि करे उन जी ज़मीन फॿाइण जी कोशिशि कई पई वञे। हिकु दफ़ो असांखे ॿुधाए छॾनि केतिरा पैसा खपनि। सिंधी माण्हू ॻह गारे, पंहिंजे नियाणियुनि जा ॻह गारे, पंहिंजे अमरी मारुनि जा ॻह गारे, असां हिकु दफ़ो पैसा ॾेई छॾियूं, असांजी तालीम तबाह न कयो। पैसा ईअं वठणा अथव, असां खां वठी छॾियो। इन करे तालीम जे लाइ जेके बि कोशिशूं करणु तव्हां खां थी सघनि तव्हां कयो। असां तव्हां सां गॾु हूंदासीं, सिंध जा नौजवान तव्हां सां गॾु हूंदा। असांखे इहो ॾिसो त असां मुस्लिम लीग नून जा पार्टी जा आहियूं, नौजवान आहियूं, पर असां सिंध जे तालीम जे लाइ कुझु किरदारु अदा करणु चाहियूं था। जेको असां खां थी सघंदो असां तव्हां सां गॾु आहियूं। महिरबानी करे सिंध जी तालीम खे बचायूं। इलिया साहब, आपसे प्रोग्राम का वक्त भी ख़त्म होने वाला है, आपसे मैं पूछना चाहूँगी, इस वक्त मुल्क में ज़रब अज़्म ऑपरेशन भी हो रहा है दहशतगर्दों के खिलाफ। आप समझते हैं कि इनकलाब किस तरह से लाया जा सकता है? इनकलाब अगर लाना है तो करप्शन के खिलाफ लाया जाए, बेरोज़गारी के खिलाफ लाया जाए, बदअमनी के खिलाफ लाया जाए, लेकिन ये हुकूमत को ख़त्म करने से क्या इनकलाब आ सकता है? सबसे पहली बात यह है कि हम हुकूमत को ख़त्म नहीं करने चले। हमारे 10 पॉइंट हमने जो दिए हैं, हुकूमत उन पे इम्प्लीमेंट कर ले तो हमें कोई ज़रूरत नहीं है किसी भी चीज़ की। एक बात। दूसरी बात यह है कि मुल्क में जो फ़ौज जो है इस वक्त ऑपरेशन कर रही है, वो नून लीग की खाम ख्याली है कि उनके कहने पर ही ऐसा हुआ। ऐसा कुछ भी नहीं हुआ। फ़ौज ने ये ऑपरेशन खुद शुरू किया है। ऑपरेशन शुरू करने के बाद ISPR ने जो बयान दिया था, अगर जमहूरी हुकूमत करवाती तो उससे पहले APC बुलाई जाती और जमहूरी बाकी जमातों से मुशावरत होती, उसके बाद ऑपरेशन। ऐसा कुछ भी नहीं हुआ। ये फ़ौज ने ख़ुद शुरू किया है। मैंने पहले भी कहा था कि जो मौजूदा हुकूमत है ये वैसे भी दहशतगर्दी की सरपरस्ती करती आई है, अभी भी ये सरपरस्ती कर रहे हैं और ये ख़ुद भी दहशतगर्द हैं। ये सरपरस्ती क्या करना, खुद आप रिपीट कर रहे हैं ना बातें, बार-बार खुद भी इसमें इन्वॉल्व है। और दूसरी बात यह है कि अभी ऑपरेशन हो रहा है, डॉक्टर साहब ने सबसे पहले इसकी हिमायत की थी और डॉक्टर साहब अभी भी हिमायत कर रहे हैं। डॉक्टर साहब ने कहा मैं पाकिस्तान आकर इसकी भरपूर हिमायत करूँगा और आवाम को कहूँगा कि भरपूर इसकी हिमायत करें। और दूसरी बात ये कह रहे हैं कि जो एयरपोर्ट पर लोगों ने शेम के नारे लगाए, लेकिन अमलन भी तो वो चीज़ नज़र आनी चाहिए। अभी डॉक्टर साहब पाकिस्तान में आई हैं, आपको हर चीज़ इंशाल्लाह अमलन नजर आएगी। नहीं, दोहरी शरीयत कब खत्म, वो छोड़ेंगे कब? शरीयत, कैनेडियन शरीयत कब छोड़ेंगे ये बता दें। आप ये बताएं पाकिस्तान का आइन दोहरी शरीयत मना कब करता है? आप मुझे इसका जवाब दें, पाकिस्तान का आइन मना कब करता है शरीयत का? नहीं, पाकिस्तान का आइन इसमें मना करता है। इलेक्शन नहीं लड़ सकता भाई। डॉक्टर अलकादरी इलेक्शन लड़ने की बात ही नहीं कर रहे। इलेक्शन लड़ोगे नहीं, बाकी क्या करोगे? मेरी बात सुने, जब तक ये इलेक्शन प्रोसेस चेंज नहीं होगा जिसमें दौस धमकी यही गैर आईनी बात कर रहे हो आप। अभी देखें, अभी आपने कहा ना कि गैर आईनी बात कौन सी, मुझे बता दो। आपने कहा 2 दफा पूछा है आपने, बताएं गैर आईनी कौन? मैंने कहा यही। आप आपके टाइम आप नहीं, आपने पूछा है, आपने मेरे भाई बात क्या कर रहे हैं? आप पूछ रहे हो बार-बार कि हमने कौन सी गैर आईनी बात की। मैंने यही गैर आईनी बात है। कौन सी? कि इलेक्शन प्रोसेस ही हम बदल देंगे। इलेक्शन प्रोसेस भाई कैसे बदलोगे? वो तो आइन और कानून के मुताबिक कौमी असेंबली बदलेगी। तुम तो कौमी असेंबली में हो ही नहीं। 62, 63 अगर इम्प्लीमेंट होता नवाज शरीफ असेंबली में आ सकता था। कितने इसके तो बिजनेस है बाहर के ममालिक के अंदर, कितना तो उन्होंने कर्जा लिया हुआ है। आप बताएं नौजवानों को जो यूथ का ये कर्जा दे रहे हैं उसके अंदर सूद है। आपके पास नॉलेज है, बताओ सूद के अंदर कितने नवाज शरीफ के बाहर ममालिक में है, बताएं ना। नवाज शरीफ के दुनिया के तकरीबन 60 ममालिक के अंदर बिजनेस है। आप सऊदी अरब के देख रहे हैं, ऑस्ट्रेलिया में जाकर देख रहे हैं। अभी नवाज शरीफ गए थे। अच्छा, सऊदी अरब में, ऑस्ट्रेलिया में, कनाडा में, जापान में शहरुल कादरी साहब के बिजनेस है। मैंने बोल दिया, आप यकीन कर लोगे। आप इंडिया के अंदर गए, आप ये बताएं वहाँ भी अपना बिजनेस करने के लिए गए थे। आपने वहाँ कश्मीर की तो बात की नहीं है। वहाँ जाके सर झुकाए बैठे, वहाँ से जो हर मसले की बात हुई है, वहाँ से यहाँ पर हर तस्फिया तलब मसले की बात हुई है। कश्मीर की आप मुझे एक बात बता दें जो कश्मीर की नवाज शरीफ ने बात की हो। आपको पता ही नहीं है।
जो कल शेम के नारे लगे, ये हुकूमत को डूब मरने का मकाम है कि इंटरनेशनल एयरलाइन को पूरी दुनिया के अंदर हमारा इमेज ख़राब हुआ कि इन्होंने वहाँ मुसाफिरों को उतारने के बजाय उन्होंने लाहौर को भेजा। वहाँ पर डॉक्टर अल कादरी को किसी ने पकड़ा हुआ था कि आप नीचे नहीं उतरना, मैं नीचे नहीं उतर रहा। इंटरनेशनल मीडिया वहाँ मौजूद था, किसी ने ये बात नहीं दिखाई। ये तो इनके लिए ये सारा मकाम है। हम तो पाकिस्तान में बदअमनी नहीं चाहते, हम तो पाकिस्तान में बदअमनी खत्म करने आ रहे हैं। आप ये बताएं, कराची एयरपोर्ट का वाकया हुआ, कराची एयरपोर्ट का वाकया इतना बड़ा हुआ, इन लोगों ने क्या किया उसके हवाले से? दहशतगर्द एयरपोर्ट पर कैसे पहुंच गए? वजह यह है कि ये हुकूमत खुद करवा रही है, वहाँ दहशतगर्दों को खुद पहुंचाया गया वहाँ पर। आप मुझे बताएं, इतनी बड़ी सिक्योरिटी होने के बावजूद आप ये बताएं कैसे वहाँ पहुंचेंगे? आप बगैर सर पैर के, जिसकी कोई दलील नहीं है, कोई मंतक नहीं है, यूं हो गया फिलहां हो गया, अरे भाई फिर हम भी कहते हैं। एक बात बताएं, कराची एयरपोर्ट पर इतना असला कैसे पहुंचा आपकी इतनी सिक्योरिटी होने के बावजूद? आपने कराची एयरपोर्ट देखा है? मैंने देखा, उसके अतराफ देखें। आपको सिक्योरिटी आप भाई आप जब कराची एयरपोर्ट पे पहली बात है हुआ ही नहीं है, ये आपको ये हुआ है ऑल टर्मिनल पे जो यूजेज में ही नहीं है, उस पे ऊपर होता ही कम है। लेकिन मैं ये कह रहा हूँ कि उसके बावजूद जो हुआ, जब एजेंसी रिपोर्ट दे रही है कि हमला होने वाला है, उसके बावजूद वहाँ सिक्योरिटी क्यों नहीं लगाई गई? आप क्या बातें कर रहे हो यार? आप खुद एयरपोर्टों पे कल वहाँ हमला करने गए थे, डंडे लेकर। आप हमने हमला करना होता ना, हमारे कायद को रोका था, हम एयरपोर्ट के अंदर चले आते हैं। हम पीपल्स पार्टी जे अॻवाननि हमेशह जेको आहे सो जमहूरियत खे हलाइण जी ॻाल्हि कई आहे। इन सूरत हाल में तव्हांजो नवाज़ शरीफ़ साहब सां केतिरो साथ रहंदो, केतिरो ताउन रहंदो? मां त पहिरियों चयुमि असां दामेदार में सुख ने असां सां गॾु आहियूं जेसिताईं जमहूरियत ते हलियो त। लेकिन जमहूरियत जे का ख़िलाफ़ ॻाल्हि शुरू थी वई, पोइ असां बि क्रिटिसाइज़ कंदा छॾींदा बख़्शींदा असां कोन्हे नवाज़ शरीफ़ खे। मां पर्सनली चवां त नवाज़ शरीफ़ खे मां मञींदो ई कोन आहियां त उहो को सियासतदान आहे, उहो हिकिड़ो बिज़नेसमैन आहे। और हदीस में आहे त बिज़नेसमैन केरु कंहिंखे न ठाहिणु खपे, सरबराह न ठाहिणु खपे। हदीस आहे बाक़ी जागीरदार खे ठाहिणु खपे, भले जागीरदार हुजे लेकिन बिज़नेसमैन लाइ नथो। तव्हां ॾिसो हदीस जी ॻाल्हि आहे, मां कूड़ कोन थो ॻाल्हायां त बिज़नेसमैन खे कॾहिं बि तव्हां सरबराह न ठाहियो, छो जो हू पंहिंजे ॾिसंदो हमेशह बिज़नेस पाण बिज़नेस कंदा हुया न। उहो बीबी खदीजातुल कुबरा जो वापार संभालींदा हुया, उहो वापार ॿी ॻाल्हि आहे। हीअ जेको सिद्दीक़ वापारी हुया, हज़रत उमर फारूक जन वापार कया, उस्मान गनी खां वॾो वापारी हुयो जेके जब फराजदीन रहिया। पर हीअ हदीस बि अथव, तव्हां ॾिसजो, हदीस खे उहो फॉलो न कंदा पर फराजदीन तव्हां ॾिसजो उहा बहरहाल ॾिसजो तव्हां त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ का ॻाल्हि अहिड़ी कई, असां हाणे चऊं था त असां नवाज़ शरीफ़ जा गॾु आहियूं। हीअ जेके अचनि था ॿाहिरियां माण्हू उहे ठीकु न आहिनि। मूंखे त अफ़सोस सां चवणो पए थो त जॾहिं शुरू थी आहे असांजी, त इन में ताहिर अल कादरी साहिब जेकॾहिं मुलतवी करे हा त छा थी पियो आहे? अचणु मुलतवी करे छॾे हा, चवे हा मां 10 ॾींहंनि खां पोइ ईंदुसि, 15 ॾींहंनि खां पोइ ईंदुसि। त असांखे त लॻे थो त इहा बि हिकिड़ी फॉरेन जी 12 माण्हुनि जी साज़िश आहे त इहा जेका असांजी हिते मिलिट्री एक्शन आहे इन खे ख़तमु कजे। असां 12 माण्हुनि जे फंडेड, मां पहिरियों शुरू ॻाल्हि कयमि न, ॿाहिरां वेही करे हिन मुल्क में जेको माण्हू कनि था, इहो असांजे मुल्क सां ज़्यादती आहे। असांजो अहिड़ो कानून हुजणु खपे त इन्हनि माण्हुनि खे असां पाकिस्तान में अचण ई न छॾियूं, हिन माण्हुनि खे असां पाकिस्तान में का मुल्क जी ॻाल्हाइण न छॾियूं। या त अची हिते वेहनि, पाकिस्तान में वेहनि ऐं पाकिस्तान में वेही करे मुक़ाबिलो कनि। असां बि कयो आहे न, असां हाणे पंजाब में असां कढी छॾियो अथऊं, असां वेठा आहियूं न। नवाज़ शरीफ़ जी थोरी ग़लती थींदी, असां बख़्शींदा कोन नवाज़ शरीफ़, न बख़्शींदासीं अॻियां बि। असां जेके थी असां तव्हांखे जयाला मशहूरु हूंदा आहिनि, चुप कयूं वेठा आहियूं सिर्फ़ु इन करे त जमहूरियत असां हाणे उथंदासीं त जमहूरियत ख़तमु थी वेंदी, इन करे चुप कयूं वेठा आहियूं त भई जमहूरियत खे हलणु खपे ऐं नवाज़ शरीफ़ खे 5 साल मिलणु खपनि। 5 सालनि खां पोइ जेकॾहिं इहो ग़लति कयईं त पाण ई अवाम पादराणी कढंदुसि। वॾी महिरबानी मां महिमाननि जे टाइम कढी प्रोग्राम में आए। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अलावा